Mama, welcome to our YouTube channel. सोजरो मुझो YouTube चैनल आहे ऐं मुंहिंजा अक्सर दोस्त जेके मूंखे हमेशह जेको आहे इहो चवंदा रहिया त अब्दुल मनान अब्बासी खे रिकॉर्ड कर। मुंहिंजा मनान रहे थो दादू में, कराची में अचे तो कॾहिं कॾहिं। सो अॼु मुंहिंजे लाइ वॾी हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे जो तूं हिते कराची में आयो आहीं। असलम भुट्टो साहब असांजे लाइ वॾी फ़न जे लिहाज़ खां तमामु वॾी शख़्सियत, वॾी पर्सनैलिटी आहे। पाण बहितरीनु राइटर, बहितरीनु डायरेक्टर आहिनि, बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, बहितरीनु इंसान पिरी प्यारो दोस्त आहे। हिन जो पंहिंजो चैनल आहे सोजरो। ऐं चाहींदुसि तव्हां सभई दोस्तनि खे सब्सक्राइब कयो ऐं प्लस में इनखे लाइक बि कयो, महिरबानी। अच्छा मनान, जेकॾहिं तूं एक्टर न हुजी हा अॼु खां 40 साल 45 साल अॻु में, त तूं छा हुजी हा? थी सघे तो मां लॉ कयां, वकील हुजां। वकील हुजे? वकील हुजां मुंहिंजी पंहिंजी सोच हुई त मां एतिरो कुझु जेकॾहिं एतिरो कुझु पढ़ी सघां पियो, वकील छो न थियो। अच्छा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, वकालत हिकिड़ी अलॻि शइ आहे, मश्करी हिकिड़ी अलॻि शइ आहे। पोइ इहे तव्हां ॿिनि शयुनि खे तव्हां इहो कीअं जेको आहे समप कयो? जेकॾहिं आउं लॉ पढ़ी वञा, पोइ मूं फन पढ़ियो आहे, जेकॾहिं आउं लॉ खे पढ़ी वञा उन ज़माने में, त वकालत अहिड़े क़िस्म जो शोबो आहे जंहिंमें डायलॉग थींदो आहे, जंहिंमें डायलॉग थींदी आहे, आम साम्हूं गुफ़्तगू थींदी आहे, सवाल जवाब थींदा आहे। मां सम्झां थो त एक्टिंग जेका परफॉर्मेंस वारी जेका दुनिया आहे उन में एॾी जेका मुंहिंजी एक्टिव रहणु ऐं लिखणु, डायरेक्शन या एक्टिंग जेको मूं कयो पंहिंजे ज़माने में, रुगो असलम साहब कॉमेडी पंहिंजी जॻह ते, पर ऐं बेसिक अंदरि जो हिकिड़ो तमामु संजीदा क़िस्म जो माण्हू आहियां। अच्छा तव्हां पंहिंजी ज़िंदगी में बेशुमार अहिड़ा किरदार कया जिन में तव्हां हमेशह माण्हुनि खे खिलायो, कॾहिं ईअं थियो त खिलाईंदे खिलाईंदे तव्हां पाण रोई पिया हुजो? मुंहिंजा हिकिड़ी मुंहिंजी फिल्म ई वाह लालू आहे, उन में मुंहिंजो हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो सादे क़िस्म जो माण्हू, हिकिड़ो बोतले क़िस्म जो माण्हू करेक्टर हो। ऐं पोइ मां जॾहिं मुंहिंजो इश्क़ु थिए थो त उहा छोकिरी अंधी हूंदी आहे, ऐं जहिड़ी तरीक़े सां हुनखे सहारो ॾेई हुनजी अखियूं कराइण जी कोशिशि करियां थो, ऐं जहिड़ी तरीक़े सां हुनजो वाइंड अप थियो आख़िर उहा मुंहिंजी नथी थिए, उहो जेको समा हो, जेको आख़िरी सीन आहे हुन फिल्म जो, अॼु बि मुंहिंजे नाज़रीन, ख़ासि तौर जेको मुंहिंजो व्यूवर आहे, मुंहिंजा परस्तार, उन्हनि खे ख़बर आहे त वाह लालू आहे, उन्हनि जो जेको एंड आहे उहो तमामु ख़तरनाक हो। ऐं रियली रोई पियो उनजी बेवफ़ाई ते, निगाह नाज़ हुन मुंहिंजी हीरोइन ई, रोई पियो। अच्छा मामा, लफ़्ज़ मामा जेको आहे लालू ते, इहो कीअं पियो ऐं एॾो पॉपुलर कीअं थी वियो? असल में ॻाल्हि इहा त साईं यारमन शाह साहिब सां मुंहिंजी तमामु कुलियत रही आहे फिल्म जे हवाले सां। त मां कराची में अशरफ स्क्वायर में जंहिं महिल रहंदा हुआसीं, तव्हांखे पाण ज़ाती तौर ते ॼाण आहे त साईं जो हिकिड़ो मुलाज़िम नौकर हूंदो जंहिंजो नालो हूंदो लालू, उनखे साईं वारा सभु मामा मामा साईंदा, मामा लालू। मां मुतासिर हुन जी फ़क़ीर जी शख़्सियत खां हुयुसि, इंतिहाई संजीदा क़िस्म जो माण्हू, इंतिहाई नफ़ीस क़िस्म जो माण्हू। ऐं सुबुह जो असलम भई हू जंहिं महिल बुर्ज खाने जे दरवाज़े में ते वेही ऐं टेक ॾेई, ऐं जंहिं महिल शाह लतीफ़ जूं वायूं ॻाईंदो हो मरहूम मास्टर मोहम्मद इब्राहिम जे आवाज़ वारे स्टाइल में, त मां निंड मां उथंदो हुउसि तेॾी महिल मां इहो महसूसु कयो सुबुह जी जे किरणनि सां गॾोगॾु हुनजे वायुनि मूंखे मुंहिंजे कननि ते जेके आलाप पिया उन्हनि मूंखे उथारियो आहे। मुंहिंजी उन सां इंतिहा मोहबत हूंदी हुई। मां ऑडियो कैसेट जे दौर में जॾहिं दाख़िल थियो हुउसि त इहो साॻियो ई मामा लालू सां मुंहिंजो वास्तो रहंदो। मां हिकिड़े दफ़े हैदराबाद जी पठान कॉलोनी में आयुसि, उते मूं हिकिड़ो म्यूज़िक सेंटर हो, उन ते पंहिंजे दोस्त जे हिकिड़े म्यूज़िक सेंटर ते वेठो हुउसि, पठान हो, नौजवान छोकिरो हो। उन म्यूज़िक सेंटर हुन मूंखे मुंहिंजे साम्हूं 2 उर्दू ज़बान जूं, उर्दू आर्टिस्टनि जूं 2 कैस्टूं आंदियूं। हिकिड़ी कंपनी जो नालो मिलियन, उन में हुयो मामा लू कॉमेडी। मामा लू लो माना उन में छा कंदा जो कॉमेडी, पहिरियों कॉमेडी डायलॉग हलंदा, पोइ वरी मुख़्तलिफ़ क़िस्म जा गाना हलंदा। वरी हिकिड़ी ॿी अस्सलाम वालेकुम FMW 11 अस्सलाम वालेकुम लालू खेत। अच्छा मूं चयो मामा लू माना खुटल आहे, मामा हितां खयुमि, लालू खेत मां लालू खयुमि, ॿिन्ही जे कैसेटुनि खे कवर करे हुनखे मामा लालू खे हुन नज़र में रखी करे मां ऑडियो कैसेट। अच्छा वॾे में वॾी ॻाल्हि आहे, दादू पियो वञा, हुन ज़माने में हिकिड़ियूं वेनूं हलंदियूं, मां उन में वञी उहो चवंदा आहिनि त उहो सीट ते कपिड़ो रख मथां को वालारे वञे, त मां कान को रुमाल या कान का शइ रखियासीं त मुंहिंजी सीट ते पियो हुजे। जॾहिं हिन मूंखे इहा मूंसां ॻाल्हि कई त नाज़ प्रोडक्शन जो असली मर्कज़ आहे, सेंटर जेको आहे उहो सकरन शहर में रहियो आहे। मूं छा कयो जो उहो उतां पतो रुमाल या को पोतरो शोतरो खणी वञी सकरण जी गाॾी में रखियमि, जेसिताईं हुन चाहियां थी। मुंहिंजो 1 मिंट मां अचां थो, मां होॾे ट्रांसफर करे हुनजी चांहि पीतमि, सिधो वियुमि सकरण, उते सेठ जैकेशन हुयो। उनखे चयो मां
छो कॉमेडी त मां कंदो ऑडियो कैसेट मुंहिंजो मज़ा लतीफ़नि जूं इन्हनि जूं सभिनी ईंदियूं मुंहिंजो मां हिकिड़ी ॿी जिदत करणु थो चाहियां सिंधी ज़बान में पहिरियों थींदी टाइटल मां हीअ रखंदोमांसि मां उते जीअं पहुतो आहियां राति जो मां सुबुह जो सवेर ख़वातीन छोकिरी हिकिड़ी घुराई आहे उनखे वेही करे डायलॉग करे मूं कैसेट आंदी आहे ऐं ओॾी महिल ई हुन फॉरन कार्ड मोकिलियो आहे फॉरन सिस्टम में 3 ॾींहं ते जॾहिं मां दादू पहुतोसि त मुंहिंजे घर में उहे मुंहिंजे असांजे शहर में मार्केट में मुंहिंजी कैसेट पई ऐं 10 ॾींहं जे अंदरि अंदरि सिंध जे हर बस में कोच में टैक्सी में गाॾी में होटल में रुगो मामा लालू जी कैसेट पोइ हिन साॻे मामा लालू खे कन्वर्ट करे वरी हिन इलेक्ट्रॉनिक मीडिया में आंदोसीं तव्हां केटीएन ते तमामु वॾो कमु कयो ऐं बिल्ख़ुसूस तव्हां पोइ पंहिंजो वरी कॉम्बिनेशन ठाहियो असद कुरैशी सां इन जी वजह छा आहे जॾहिं तव्हांजी पंहिंजी लेवल त एलईडी हिकिड़ी हाई हुई उन वक़्तु छा हो जो ज़रूरत हुई की सिंधी फिल्म ठाहिण जी पोइ मूं इहो महसूसु कयो त असद साहिबु तमामु असांजो फिल्म जो हिकिड़ो सीनियर माण्हू आहे छाजे करे जो असद कुरैशी उन ज़माने में मां ईस्टर्न फिल्म स्टूडियो कराची में मां जॾहिं नंढो हुउसि मूंखे मुछुनि जी सावल मस हूंदी असद कुरैशी बाक़ाइदा कमु कंदो हो लिखण जे मामले में एक्टिंग जे मामले में राइटर बि हुयो फाइटर बि हुयो सभु कमु ऐं असिस्टेंट बि रहंदो जो गैर सिंधी माण्हू फिल्म ठाहींदा त सिंधी माण्हू जी उनखे असद खे कमु तमामु घणो मिलंदो असद जो वॾो तजुर्बो मां अलीगाज़ी साहिब सां उन ज़माने में ॻाल्हि कई त मुंहिंजो साईं अरसो करे छॾिया तव्हांखे त फिल्म पाण ठाहियूं मार्केट जी ॿाहिराड़ी जी फिल्म ठाहियूं ॾाढी हलंदी मुंहिंजी केरु ठाहींदो मुंहिंजो असद कुरैशी चयो कीअं थो चवे मुंहिंजो साईं हुनजो तजुर्बो आहे चई तूं छो नथो ठाहीं मुंहिंजो माण्हू सां गॾु हूंदो तव्हांखे ठाहे था ॾियूं चई हा पोइ सही आहे असद कुरैशी घुरायो स्क्रिप्ट घुरायोसीं असां फिल्म ठाही जंहिं फिल्म जो नालो आहे दरिया पार उहा हुन वक़्त जी तमामु किरोड़नि जो बिज़नेस कंदड़ फिल्म हुई हुन ज़माने में CD ते माशाअल्लाह तव्हां बेशुमार कमु कयो ऐं तव्हांजी सुञाण जेका आहे सा अॼु बि उहा ई आहे जेका हिन 40 साल अॻु में हुई हींअर तव्हां छा था पब्लिक खे ॾियणु चाहियो का अहिड़ी नई शइ को कोड़ नओं कमु कोड़ असल में ॻाल्हि इहा आहे त कॉमेडी सां मुंहिंजो घटि लॻाव अथव जे तव्हां सच मूंखां पुछो था मामा लालू जॾहिं ऑडियो खां पोइ वीडियो ते सुपर हिट थी वियो त पोइ मुंहिंजो ठीकु आहे जेके अलासी मूंखे हिन तरीक़े सां बिल्कुलु बिस्मिल्लाह मां संजीदा क़िस्म जूं शयूं खोड़ सातरियूं कयूं मुंहिंजा खोड़ सातरा प्ले आहिनि तमामु मशहूरु प्ले आहिनि हाणे वरी इतफ़ाक़ सां सिंधी ते जेकॾहिं अचण बि थियो आहे त मां उते जेकॾहिं इन थियुमि त उन्हनि मूंखे चयो असांखे कॉमेडी ड्रामो करे ॾे ऐं तव्हांखे ज़बरदस्त ख़बर ॿुधायां त जॾहिं हिन बजट जी कॉपी खणी अंदरि पिया वञूं त मूंखां प्रोग्राम मैनेजर चयो त यार तूं बजट जी कॉपी त खणी ड्रामे जो नालो छा आहे अड़े मुंहिंजो ड्रामे जो नालो त विसरी वियो चइबो छा थींदो मां त लिखीसि मश्करनि जो ॻोठु उहो टाइटल उहो नालो उहो सिंध जो एॾो वॾो ड्रामो साबित थियो जो सिंधी मीडिया में मिलियंस में ड्रामो थो वञे शुक्र अलहमदिल्ला ऐं वरी असां हुनखे वरी कंटिन्यू कयो आहे हाणे सिंधी ते हले पियो पर हाणे जेको मुंहिंजो प्रोजेक्ट आहे ऐं मां थोरो ॿिए पासे वञणु थो चाहियां संजीदा क़िस्म जो ड्रामो पर बंदूक जे कल्चर जो ड्रामो न हूंदो माशाअल्लाह हूंदो बहिराड़ी जो माशाअल्लाह तमामु कची बहिराड़ी जो ड्रामो हूंदो बिल्कुलु कचे जो ड्रामो हूंदो पर उन में असांजा पंहिंजा जेके समाजी वाक़िया थियनि था जेके फ़र्ज़ुदा क़िस्म जी शयूं थियनि थियूं उन्हनि जो उभार कंदासीं असांजे मिटनि माइटनि में रत जे रिश्तनि में जेके मसइला पैदा थियनि उन्हनि जो उभार कंदासीं ॿी जेका ख़ुशूसी जेका शइ आहे असल में तव्हां तमामु बहितरीनु राइटर बहितरीनु डायरेक्टर आहियो ऐं तक़रीबन असांजी इहे कमु करण में इहा उमिरि तव्हांजी असांजी साॻी आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बि त मरण खां वठी ॼमण खां वठी मरण ताईं इंसानु ॼमे थो ऐं मरे थो इन जे विच में जेके बि रस्मूं रवाज सभु कुझु थियनि था इंसान सां सड़ियल औरत हुजे या मर्द हुजे जेके सलाड़ियल रस्मूं रवाज आहिनि असां ॼमंदा आहियूं असांजूं छठियूं थींदियूं आहिनि असांजूं सोखाऊं थींदियूं आहिनि अहिड़े क़िस्म जी शयूं वरी हूंदी कहाणी ऐं नथो चवां न पर हूंदी उन में कल्चर हूंदो ऐं उनखां पोइ इंसानु जॾहिं वॾो थिए थो त वरी असां पोती बि विझंदा आहियूं असां मंगणा बि कंदा आहियूं इहे असांजी शयूं ऐं असां जॾहिं मरंदा आहियूं तव्हांखे ख़बर आहे त जेकॾहिं कंहिं बि माण्हू जैसे शादी करायूं था उन कुंवार खे वना में विहारे ईंदा आहियूं ऐं ख़ुदा न ख़ासि त हुनजी डेथ थी पवे त तोखे ज़ाती तौर ते ख़बर आहे इहो स्क्रीन ते कॾहिं सिंधी मीडिया में छा पीटीवी जे ज़माने खां वठी बि न थियो आहे तव्हां ॾिठो उन छा कंदा आहियूं जॾहिं उहो मरी वेंदो आहे त हुनखे दिलो पाणी जो हारे हुनजे कुंवार खे दिलो पाणी जो हारे असीं उथारींदा आहियूं ऐं घोट खे साॻा ई मोड़े साॻियूं मेंदियूं हणी हुनजे कफ़न समेत रखंदा आहियूं असां मुंहिंजी दिलि मां अहिड़े क़िस्म जी सुठी शइ इंशाअल्लाह
ज़िंदगी रही तो तव्हांखे इन नए रंग ऐं नए रूप में ॾिसंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच। पंहिंजा दर्द दिलि में लिकाए, पंहिंजा दर्द दिलि में लिकाए मूं दुनिया खे त खिलायो आहे, शायदि कुदरत वारे मूंखे इन्हीअ जे लाइ ठाहियो आहे।